بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. अॼु को दर्स जेको आहे सीरत नबविया 15 हिसो सीरत नबविया जो इंशाअल्लाह शुरू कयूं था। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं सुठी नीयत जे ख़ालिस अल्लाह जे करे जेको अमल हुजे। जिथे बीठासीं पहिरां नजाशी ॾे जिथे मुस्लमान उते ओॾे ई पहुता, वरी उते बि मके जे जा माण्हू उते उन्हनि खे मोटाइण जे लाइ सहाबियुनि खे मोटाइण जे लाइ कोशिशि में लॻा पिया, पर अलाह बचायो। जिथे जाफ़र रज़ी अलाह अन्हु हज़रत अली जो भाउ उन चङी तरह ॻाल्हायो ऐं मुस्लमाननि जी सॼी सूरत साफ़ करे हुनखे नजाशी जेको हबशा जो बादशाह हो उन जे अॻियां सभु शइ उनखे सही ॿुधाई त बची विया। हुनखे कढी छॾियो। मके वारे जेके आयो हो टीम आई, उन्हनि खे पंहिंजा जेके तोहफ़ा खणी आया उन्हनि खे चई खणो पंहिंजा तोहफ़ा ऐं मूं वटि रहंदा, हिननि खे मां कोन कढंदुसि। ऐं हू मोटी आया मुशरिक जेके आहे हिते मके में, त हुननि ॾिठो त इहो बि असांजो कमु न थियो। जेके मुहाजिर निकिरी आहे हितां उहे मोटाए न सघियासीं। हाणे हुननि खे ॾाढी कावड़ लॻी, मीटिंग कयनि हरम जे भरिसां। उते मीटिंग करे उन्हनि चयो त हाणे असांखे छा करिणो आहे, हिन जेके मुस्लमान थियनि बि था हाणे इन्हनि खे कीअं मोटायूं नबी करीम जे तरफ़ां, नबी खां फिरनि। ऐं उन्हनि चयो त हाणे असांखे कुझु ॿियो कमु करिणो पवंदो, छो जो जेके निकिरंदा था वञनि त असांजो शहर ख़ाली थींदो थो वञे ऐं नबी करीम पंहिंजी दावत पूरी करे बि थो ऐं तबलीग करे बि थो। हाणे कयूं छा? हीउ असांजे लाइ वॾो फितनो आहे। हाणे हिन फितने खे असांखे ख़तमु करिणो पवंदो। ऐं हिननि जूं निंड्रूं हराम थी वियूं। मके वारा जेके मुशरिक ऐं वॾा जेके सरदार आहे, बाक़ी जेके मुस्लमान आहे हिते घणा निकिरी विया, भॼी विया के मके के हबशा ॾे। बाक़ी जेके मके में थोरा हुआ उहे लिकी विया ओसे पासे, मके जे ओसे पासे जबलनि में को किथे। ऐं कंहिंजे के वरी जेके आहे उन्हनि जा सरदार जेके वॾा ताक़त वारा उन्हनि जे पोयां लिकी विया ऐं यानी कणो कणो धार धार थी विया ऐं इस्लाम पंहिंजो लिकाए छॾियुनि। इन जे करे त हीअ असांखे मारनि न। हाणे नुक़्तो आहे जेके ताग़िया जेके हा, ऐं इहे हिननि खे बि ख़बर हुई त अॼु फ़लाणो मुस्लमान बि थो थिए, अॼु फ़लाणो, पर हाणे कनि छा? बाक़ी इहो ॾिसंदा त असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर रोज़ु निकिरंदो हो ऐं काबतुल्ला जे अॻियां वेही निमाज़ पढ़ंदो ऐं अलाह जी इबादत कंदो। सभिनी ज़ालिमनि जे अॻियां सजदा बि कंदो हो, तवाफ़ बि कंदो हो अलाह जे अॻियां, अलाह जे घर जे अॻियां वेही। ऐं जेके बि ईंदा हुआ नवां माण्हू वरी उन्हनि खे तबलीग बि कंदो हो। ऐं इन साईं खे झले बि कोन सघंदा, ॾाढी हिननि कोशिशि कई, पर इन खे का शइ बि इन नबी करीम हिननि जे चवण ते न हलियो, न हुननि जो ॿुधई। ऐं अलाह जे रसूल जे अलाह जे हुक्म जेके हिन माण्हुनि खे ॿुधाए पियो ऐं अलाह जे तरफ़ां जेके हुनखे तबलीग करणी हुई सभु हू पूरी करे पियो। छो जो अलाह जो हुकुम अचीसि फ़स्दा बिमा तुअमर वअअरिद अनिल मुशरिकीन। अलाह साईं चयुसि जेको तबलीग करणी अथई हाणे कर, काफ़िरनि खे छॾे ॾे, मुशरिकनि खे छॾे ॾे ऐं तूं पंहिंजो कमु कर। फ़स्दा यानी जेको वॾे आवाज़ सां बि तोखे तबलीग करणी आहे। अॻ में त लिकी चोरी कंदे न, हाणे ईअं न, हाणे आम करे छॾ दावत। ऐं हिते मुशरिकनि जेके आहिनि इन्हनि सभिनि सोचियो त असीं हाणे छा कयूं, ऐं असांजी ॻाल्हि घटि थी वई, हीअ त हेॾे होॾे टिड़ी खिड़ी आहे। हिते उलमा चवंदा त नबी करीम काबतुल्ला जे अॻियां इबादत कंदो हो, पर अलाह साईं हुन में एॾी हेबत रखी छॾी जो हीअ वेही ॾिसंदासीं ऐं चौधारी फिरंदासीं, पर अलाह साईं हिननि जे दिलि में डपु रखे छॾियो जो साईं खे तकलीफ़ न पिया ॾेई सघनि। ऐं हुनजे अलाह ताला उलमा चवंदा त वजअल अल्लाहु फ़ीहिल हिश्मत वल वक़ार, ऐं एॾी हुनखे यानी हेबत अलाह साईं ॾेई छॾी जो हुननि जे अॻियां निमाज़ पढ़ंदो, सजदा कंदो, केरु हुनखे कुझु न चई सघंदो। अंदर में सड़ंदा पिया, पर छा कनि, नथा पहुची सघनि, छा कनि। जो अबू तालिब हिननि खां यानी अमानत वठी वियो मके वारनि खां त मुंहिंजी ज़िम्मत अथव, यानी जीअं मुंहिंजी जी इज़त हुजे त मुंहिंजे भाइट खे केरु न चए। हिननि खे इहो बि डपु हूंदो त हिन जो क़बीलो आहे साईं जो बनु हाशिम, उहो जे गॾु थी विया हिन खे जे तकलीफ़ ॾींदासीं त बनु हाशिम सभु गॾु थी वेंदा ऐं असां सां विढ़ंदा। यानी उन्हनि जा बि सरदार आहिनि, उन्हनि जा बि वॾा आहिनि। हाणे उन्हनि जो खणी वॾो अबू तालिब वियो, पर हाणे वरी बि हिननि जा नौजवान आहिनि, उन्हनि खां इन्हनि खे इहो डपु थींदो हो त छा कयूं। ऐं हुननि रुगो इहो
यानी वेही सोचियो त हाणे ज़रूरु असांखे का शइ करणी पवंदी। इहे सोचनि पिया त हाणे जे असां हुननि मीटिंग में चयो त जे असीं जेतिरो ख़ामोश रहंदासीं त हीअ असांजा बूता असांजा जेके सनम आहिनि असांजी इज़त सभु वेंदी हली। असांखे ज़रूरु चोरो फोरो करणी पवंदी, जे न त हीअ असांजी हर शइ वेंदी हली। हिते हिकिड़ो मके जो हिकिड़ो बि सरदार हुजे, उन जो नालो हो उतैबा। किताब सीरत में आहे त उतैबा बिन अबी लहब। उतैबा बिन अबी लहब नबी करीम ॾे आयो ऐं काबतला जॻह चईंसि अना अकफुर मां काफ़िर हा उहा नजम इदा हवा। इहा जेकी सूरत तूं पढ़ी थो नजम इदा हवा बिलदी दना फतदल्ला, इहे जेका आयतूं तूं पढ़ी थो मां इन्हनि ते काफ़िर हा, मां नथो मञा इन शइ खे। हिते नबी करीम खे ईअं चई ऐं नबी करीम खे थेला ॾेई ऐं हुननि जे खमीस में साईं खे अचे हथ विधईं। पोइ हुन नबी जी खमीस जेकी फाटी पई ऐं इहो बदबख़्त नबी जे मुंहं में हुन थुक उछलाई ऐं चई तूं छा थींदो ईअं असांखे सभिनी खे ईअं कयो अथई। ऐं हुन में थुकूं साईं जे लॻणु लॻो, उछलाइणु शुरू थी वियो ऐं ॾाढो साईं खे गारियूं पियो ॾिए। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कावड़ लॻी, पर उनखे ओॾीमहिल उनखे उन ते दुआ कई उतैबा ते, चई त अल्लाहुम्मा सल्लित अलैहि खल्बम मिन खिलाबिक, या अल्लाह को पंहिंजो कुतो हिनखे बचे छॾ, को कुतो पंहिंजो हिनखे बचे छॾ। ऐं उलमा चवंदा इहा दुआ क़बूल थी वई साईं जी। जो ही उतैबा, इहो जेको उतैबा निकितो अबू लहब जो पुटु, काफ़िले में निकिरे पियो, शाम ॾे वञनि पिया, तिजारत में वेंदा हर साल। त क़ुरैश जो उनजा घणा माण्हू हूंदा त हिकिड़े शाम ॾे वञनि पिया, रस्ते में हिकिड़ो जंगल हो जबलनि जे विच में, उन में ख़बर थिए न जंगल में जानवर आहिनि। उन्हनि खे सफ़ा राति थी वई, का शइ ॾिसण में कान पई अचे, छो जो चंड पूरो न हो। त हुननि चयो त हिते असीं सुम्हूं। हुते जे क़ुरैश वारनि खे सभिनी खे ख़बर हुई त नबी करीम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का बि शइ चवंदो आहे ज़ुबान मां त उहो हक़ थी वेंदी आहे। त हुननि चयो त हाणे हीअ वादी जेकी आहे जिथे असीं जबलनि जे विच में आया आहियूं, जबलनि जे अॻ में पहिरां कुझु रोशनी, हिते त सफ़ा ऊंदहि थी वई। हाणे इहा शाम जे वेझे इहा जॻह जंहिंखे हींअर नालो आहे अज़रक़ा, ऐं हिते जानवर घणा हूंदा, जंगल हूंदो जबलनि जे विच में। हुननि चयो त हिते जानवर आहिनि, शींहं आहिनि, ऐं असीं हिते कोन टिकी सघंदासीं, या त पोइ हिते हलूं या त सॼी राति पंधु कयूं। त हुननि चयो त ॾिसण में का शइ कान थी अचे, का हुननि खे कीअं हलूं अॻिते। ऐं हुननि चयो त न बसि हिते, सभिनि चयो त हिते असांखे टिकिणो पवंदो, का शइ ॾिसण में कान थी अचे, की नांग भला हुन खॾ में किरी पऊं। हिते उतैबा जेको उन चयो पाण माण्हुनि खे, मां अॼु हिते रहंदुसि न त मूंखे हिते शींहं खाई छॾींदा। छो हुते पाण इन रिवायतुनि में अचे थो फजअल उतैबा यक़ूल या वैल अख़ी हुव वल्लाह आखिली कमा दआ मुहम्मद अलैहि। मूंखे जीअं मुहम्मद पिटियो हो, उहो हिते मूंखे लॻे थो त मुंहिंजो हिते साहु पूरो थींदो अलैहि। मूंखे हिते तव्हां माराईंदव, तव्हां हिते छो था रहो। हू त न राज़ी न हो। ऐं हुननि खे चई त इन मुहम्मदन क़द दआ अलैहि व इन्नी वल्लाह अरा मसराई, मां ॾिसां थो त मुंहिंजो मौत हिते थींदो लॻे थो, शाम जे वेझे। क़ुरैश वारनि हुनखे चयो त तूं न ॾिज, तूं ईअं कर, तूं असीं चौधारी तूं विच में सुम्ह ऐं असीं चौधारी तुंहिंजे पासे खां था सुम्हूं। पोइ वरी असीं ॿाहिरां असीं पंहिंजा ॾाचूं था ऐं जेके उठ आहिनि उहे उन्हनि खे था विहारियूं। अचे तोखे शींहं हितां छो खणंदो। सो हुन चयो त मुहम्मद जो दुआ जेके बि चवंदो आहे त थींदो आहे। सो कयुनि बि ईअं, उतैबा खे विच में सुम्हारियुनि, अबू लहब जे पुट खे उन खे विच में सुम्हारियुनि। पोइ वरी पाण सुता चौधारी, वरी ॿाहिरां ॾाचियुनि खे विहारियुनि, वरी उन्हनि जे पोइ जेके नौकर हूंदा आहिनि ग़ुलाम। ऐं इहो आहे बदबख़्त जेको नबी करीम जेॾीमहिल सजदे में हूंदो त नबी करीम जे अचे गले ते मथां लत रखे ज़ोर ॾींदो हो, त पोइ फ़ातिमा उनखे अचे थेलो ॾेई किरायो हुजे। इहो नबी करीम इन खे पिटियो हो। इब्न अबी मुआयत इन चयो त इहो वाक़ियो इन जो इहो थियो। पोइ उहो ईअं थियो त राति जो उन टिकिया उते, त राति जेॾीमहिल थी त शींहं आयो जंगल मां जबलनि जे विचां, ऐं ॾाचियूं बि टुपी, माण्हू जेके सुता पिया ग़ुलाम उन्हनि खे बि टुपी अचे, उतैबा खे अचे गले मां वठी ऐं हुन दाहूं कयूं ॾाढियूं त मूंखे शींहं खाई वियो, मूंखे शींहं खाई वियो। पर केरु उथे, जेके उथिया केरु का शइ ऊंदहि में ॾिसण में कान पिए अचे, पर उन गेले खणी वियो जबल में, उन्हनि खे खाई छॾी। उन जी बदबख़्ती जेकी नबी करीम खे अज़ियत ॾींदो हो, सो उहो उते ख़तमु थी वियो, मरी वियो। पोइ हिते मके में सभई हू मीटिंगूं कनि पिया त नबी करीम खे छा कयूं। हिते अमर इब्न आस चए थो मां मके में ॿाहिरां ओचितो आयुसि
त उन ॾिठो त सभई मके जा सरदार वेठा आहिनि ऐं अल हिजर जे काबतला जे भरिसां, ऐं उहो सोचनि था त असां ॾिसो असां केॾा ज़लील थिया आहियूं हिन हिकिड़े माण्हू जे करे, ऐं हीअ असांजी ॻाल्हि सॼे ओसे पासे जी ॻाल्हियुनि जी असांजी सरदारनि जी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी हुई, हाणे असांखे टड़े खेड़े छॾियो अथसि, असांजी हिकिड़ी ॻाल्हि खे ॾह करे छॾियो अथसि ऐं असांखे कुझु करिणो पवंदो। हिते इहे चयो अमर इब्न आस चए पियो त असां इहे ॻाल्हियूं कयूं पिया हिजर में, ऐं नबी करीम आयो ओचितो ऐं तवाफ़ शुरू करिणी, तवाफ़ शुरू करण में ऐं हजर असवद खे हर दफ़े अचे पियो त चुमी पियो ॾिए, जॾहिं बि असांजे भरिसां लंघे पियो त असीं हुन ते ठठोल पिया कयूं ऐं हुन ते इशारा पिया कयूं ऐं साईं ते खिलूं पिया कयूं। हर चकर में ॿिए चकर में बि आयो हजर असवद खे चुमी ॾिनई ऐं हथु लाथईं, वरी जेॾीमहिल लंघियो असीं वेठा हुआसीं त वरी बि असीं हुन साईं ते ठठोल कई, ॾाढो हुन ते खिलूं पिया ऐं कूड़ बदूड़ हुन ते ॻाल्हायूं पिया। टियों चकर थियो नबी करीम काबतला खे तवाफ़ ॾेई, टियों चकर ते जेॾीमहिल आयो त अचे साईं खे ॾाढी कावड़ लॻी, त हुननि जे भरिसां जीअं लंघियो त हुननि खे छा चयईं त या माशरा कुरैश, ओ कुरैश वारा, सभई कुरैश गॾु थी हुन ॾे ॾिसण में लॻा, हुननि खे चयईं या माशरा कुरैश अमा वल्लज़ी नफ़्सी बियदिही लक़द जिअतुकुम बिज़्ज़ब्ह, जंहिं कसम नबी करीम खाधो त या जेको मुंहिंजो साहु उनजे हथ में आहे, मां तव्हांखे कुहण जे लाइ आयो आहियां। सभई जेके कुरैश वारा जेके सरदार वॾा वॾा जेके पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झंदा ड्रिजी विया, ऐं सभई अचे साईं जी ठाहीं करणु शुरू कयनि ऐं हुनखे चवनि पिया त तूं त असां में भलो आहीं, तूं हीअं आहीं, तूं ईअं कीअं थो कावड़ करीं, ऐं जेके सुठा सुठा लफ़्ज़ जेके अॻ में किना लफ़्ज़ पिया चवनि, हाणे चवनि पिया अबुल क़ासिम वल्लाहि मां कुंत जहूला अबुल क़ासिम, तूं त कॾहिं अहिड़ो न हूंदे जो माण्हुनि खे वर्दी ॾींदो हुई, या अबुल क़ासिम तूं भलो माण्हू आहीं, तूं अबुल क़ासिम तूं पंहिंजे माइटनि जो ऐं सिला रहमी वारो आहीं। त साईं उन्हनि खे टरे छॾे ॾिनो ऐं हलियो वियो तवाफ़ पंहिंजो पूरो करे इबादत कई। वरी ॿियो ॾींहुं थियो, वरी साईं आयो तवाफ़ करण जे लाइ, त वरी बि साॻी ॻाल्हि, सरदार जेके हिननि जा सभई गॾु थी ऐं नबी करीम ते ठठोल, को ॻाल्हि केॾांहुं उछलाए का केॾांहुं ॻाल्हि उछलाए, ऐं हिननि चयो त अॼु गॾु थी ऐं साईं खे दसींदासीं ऐं मारींदासीं। सभिनी इहो सोचियो त ही अञा साईं तवाफ़ करे पियो, ते तवाफ़ में साईं अञा तवाफ़ में हो त सभई सरदार जेके आहे मके जा गॾु थी ऐं साईं खे विढ़ण जे लाइ शुरू आया, तयारी फुल करे, त हिते अबू बकर अची वियो जल्दी, अबू बकर अची वियो त जल्दी अचे साईं खे हुननि खे थेला ॾेई परे कई ऐं नबी करीम जी दिफ़ा करणु शुरू कई। त हिन खे हू चए पियो ईअं त अतक़्तुलून रजुलन यक़ूलु रब्बी अल्लाह, छा तव्हांखे कयो आहे मुहम्मद, चए थो त अल्लाह मुंहिंजो ख़ालिक मालिक आहे, उनखे तव्हां मारियो था। ऐं अबू बकर रोए बि पियो ऐं साईं नबी करीम जी दिफ़ा बि करे पियो ऐं हुननि खे थेला पियो ॾिए। हिननि माण्हुनि जेके मके वारा उहे चवंदा त असांजा धक जेके हणूं पिया नबी खे, सभु अबू बकर खे पिया लॻनि। इहो सीरत इब्न हिशाम में सॼी तफ़सील हिननि जी आहे त जेके साईं खे धक हणनि पिया या मुकूं हणनि पिया, त उहो उन जे अॻियां अबू बकर पियो अचे ऐं उहे सभु धक अबू बकर खे पिया लॻनि। हिते रिवायत बुख़ारी में बि आहे हदीस उरवा बिन ज़ुबैर, उन चयो सअल्तु अम्र बिन अल आस अख़बिरनी बिअशद शै, उन्हनि पुछियुसि अम्र बिन आस, पोइ मुस्लमान थियो, उन खां पुछनि पिया पंहिंजा पुट त केॾी तकलीफ़ साईं खे ईंदी हुई मके में, त हुननि चयो त मुशरिक सभई गॾु थिया नबी करीम खे मारण जे लाइ, ऐं नबी करीम हिजर काबा में अंदरि निमाज़ पियो पढ़े। हिते उक़बा बिन अबी मुआयत जेको आयो, वदअ थौबहु फी उनुक़ी, उन पंहिंजे जेको जुबो हुउसि उहो लाहे ऐं नबी जे गले में विझी ऐं हुनखे साईं खे घुटो ॾियणु, ॾाढो तेज़ घुटो ॾिनई। त हिते अबू बकर भॼंदो आयो जल्दी ऐं उक़बा बिन मुआयत खे अचे हुनखे धिके ऐं साईं जी गले खे आज़ादु कयईं ऐं हू उक़बा क़रीब किरी पियो। वरी हू उथिया त सभई अचे अबू बकर खे अचे चंबड़ी आहे, को थेला ॾिएसि, को चमाटो हणेसि, को मुकू पियो हणेसि। इहो साईं बुख़ारी जी रिवायत आहे। हिते ॿियो दफ़ो टे ॾींहं बि अबू नबी करीम निमाज़ पढ़णु आयो त सभई आयसि जल्दी हुनखे साईं खे मारण जे लाइ, मुशरिक जेके हा। त हिते अबू बकर खे माण्हुनि चयो त भॼ, तुंहिंजो दोस्त खे अॼु ई ज़ुल्म कंदा अलाए छा।
त हुन अबू बकर जे रिवायत में अचनि था त मानी ते वेठो हो ऐं नौकर जेको हुउसि वार पियो ठाहेसि, पर उते ई मानी छॾी वार ठाहिण जल्दी निकितो अचे साईं जे मथां बीही रहियो। पोइ उन खे ॾाढा धक आहिनि। जेॾीमहिल घर खणी आयसि त मुंहुं सॼो रत हुजे अबू बकर जो। हिते हिकिड़ो नओं हादसो थियो इन टाइम में। ॾिसो साहबी के मदीने भॼी विया, के अफ्रीका भॼी विया, हबशा ॾे समुंड टुपी ॿिए पासे। हाणे हिते इन टाइम में हिकिड़ो नओं मुस्लमान थो थिए, हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब, नबी जो चाचो ऐं भाउ बि थिएसि रज़ा में। इन जो इस्लाम थो थिए। इन जो किसो ॿुधायूं था मुख़्तसर। आख़िरी 6 साल हिजरी में जे पछाड़ी में इन जे पछाड़ी में इहो किसो थियो जो शहर दुलहिजा में, महीनो जेको दुलहिजा हो, इन में हज़रत हमज़ा जो इस्लाम जो किसो ॿुधायूं था। हिते किसो ईअं थो थिए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल सफ़ा जे भरिसां वेठो त हिते अबू जहल आयुसि ऐं नबी करीम खे थेला ॾिनई ऐं ॾाढो ॻाल्हाईंसि। त नबी करीम हलंदो पियो वञे, हू पोयां पियो अचे, साईं हुन साईं खे ॾाढो पियो गारियूं ॾिए ऐं थेला ॾिए। हिते अबू जहल हिकिड़े वॾो क़दम खयो, हिकिड़ो पथर खणी ऐं नबी करीम जे मथे खे हयो ऐं मथे मां नबी करीम जो खून निकिरणु शुरू थी वियो। त नबी करीम त बि हुनखे हाणे चाचस खे छा चए, वरी उते हलियो वियो, सिधो काबतला ॾे पियो वञे। हिते जेके मुस्लमान थोरा हुआ, जेके हिकिड़ी उन्हनि मां ग़ुलाम हुई, उहा ॾिसे पई इहो मौक़ियो त नबी करीम खे धकु लॻो आहे, त बि काबतला ॾे वियो। इहा नौकिराणी ही ग़ुलाम हुई ऐं उहा ॾिठईं साईं खे धकु बि लॻो आहे। मौलात अब्दुल्लाह बिन जदआन, इहा ग़ुलाम हुई अब्दुल्लाह बिन जदआन वटि। उन इहो मौक़ियो ॾिठो, पर ॾुख थियुसि दिलि में, छो जो मुस्लमान हुई ऐं हीअ वई पंहिंजे कमकार सां मके जे गिलियुनि में वञे पई जिते हुन जो सरदार हो। त उते ॾिठईं हिकिड़ो यानी घोड़ो परे खां अचे पियो, उन ते शिकार हुजे, घोड़े ते शिकार हुजे, ऐं ॾिठईं त इहो केरु आहे, हमज़ा बिन अब्दुल मुत्तलिब, नबी जो चाचो, दिलेर हूंदो, शेर हूंदो, जंगलनि मां जबलनि मां शिकार कये। ऐं सफ़ा हुनजी शिकिल किताबनि में आहे त मुतवहश, जीअं न शींहुं हूंदो आहे ईअं हूंदो, शिकार खणी ऐं हुनजो तरार ऐं जेको रुम्ह ऐं कौस जेको सभु हुन हथियार पंहिंजे घोड़े ते हुजेसि। हिते मके में दाख़िल थियण सां अञा हिन गली में इहा जेकी नौकिराणी ग़ुलाम हुई मुस्लमान, उनखे ॾिठो ऐं घोड़े जे अॻियां बीही रहियसि। ऐं उनखे अचे अॻियां, हुनखे अहिड़ो अचे, चई त तूं पंहिंजे पाण खे वॾो दिलेर थो सम्झी, तूं पंहिंजे पाण खे अलाए छा थो सम्झी, तुंहिंजे भाइटे खे जेको ज़ुल्म थिए बि थो ऐं तूं उनजी इज़त, तुंहिंजी इज़त न आहे। हिते हिन 2-3 लफ़्ज़ अहिड़ा चयसि, तूं त पंहिंजे पाण खे अलाए छा बि थो सम्झी, तुंहिंजे भाइटे जी बेइज़ती थी थिए हिते। त हुन चयसि, मुंहिंजे भाइटे कहिड़ो? चई मोहम्मद। चई उनजी बेइज़ती केरु थो करे, हिन जहिड़ो मके में को भलो माण्हू कोन्हे मुंहिंजे भाइटे जहिड़ो। चई त अबू जहल मां हींअर ॾिठो त हुनखे गारियूं ॾिनई, थेला ॾिनई ऐं पथर खणी मथे में हईंसि, हुन मां हुनजो रत बि थो वहे। त हिन जेको शिकार हो, हिन घोड़े ते हुन खणी उछलायो, चईसि कंहिं मुंहिंजे भाइटे जी बेइज़ती कई आहे। ॾिसो न अलाह साईं कंहिंखां कमु थो वठे, या नौकिराणी हुई, ग़ुलाम हुई, पर मुस्लमान हुई। हिनखे 2-3 लफ़्ज़ अहिड़ा चई जो हिन दिलि में लॻा। दिलेर हूंदो, शेर हूंदो अलाह जो। त हिन चयोसि त परे थी मूंखां, ऐं कंहिं मुंहिंजे भाइटे जी बेइज़ती कई आहे। चई त अबू जहल, इहो काबतला जे अॻियां ॾिस बीठो अथई ऐं नबी करीम तुंहिंजो भाइटो निमाज़ बि थो पढ़े, उनखे हीअ गारियूं बि थो ॾिए। त हिन पंहिंजो शिकार जेको खणी आयो उहो उछलाए छॾी उते ऐं सिधो वियो काबतला ॾे। उते वञी ॾिठईं अबू जहल खे, उते पहिरियां गार ॾिनईंसि छिके, चईंसि या मुसफ़र अस्त, या फिका ॻाढ़ कननि जा ऐं मुंहुं फिको अथई जेको अचे, यानी अरबी इहे ग़रीब सम्झंदा, भाउसि तूं मुंहिंजे भाइटे खे छा थो चई, तुंहिंजो छा बिगड़ियो अथसि जो त उनखे मुंहिंजे भाइटे सां ॻाल्हाई थो या विड़ी थो, ऐं मां जहिड़ो आहियां ऐं उनजो चई त मां जहिड़ो आहियां मुंहिंजे भाइटे जी बेइज़ती थिए, तूं छा थींदो मां तोखे ॾिसंदुसि, ऐं मां मुहम्मद जे दीन ते आहियां, मां उन जे दीन ते आहियां। त ऐं हुन चयुसि तूं हमज़ा, तूं ऐं हिन जे दीन ते, हुन जे वेझे वञी हुनखे जेको कौस हो, जेको जीअं जंहिंमें गज़ खणी उछलाईंदा आहिनि, उहो हयईंसि अहिड़ो मुंहं में जो हुनजो रतु अबू जहल जो बीहे कोन पियो ऐं किरी पियो। पोइ हुननि बनु मखज़ूम जेके उहे सभई उथिया, हुनखे खयनि अबू जहल खे
ऐं खणी चईंसि हल हल घर हल, छो जो हमज़ा सां जे विड़ियो त हमज़ो मारे छॾींदुसि, उहो दिलेर शेर हो ऐं हुनखे जल्दी खणी असांजी बनु हाशिम जेके उहे सभु नबी करीम जे भरिसां बीठा हुआ त हीअ असांजे छोकिरे खे मारियो अथसि। जेॾी महिल हिते सभई अबू हाशिम गॾु पिया थियनि, नबी करीम बनु हाशिम नबी करीम जे ख़ानदान जा सभु, त अबू जहल खे कुटको ॾियूं, पर हमज़ा हिन अॻ ई हिनखे कुटे किरायो ऐं थको हईंसि। पोइ हिते जो अबू जहल जा जेके पुट हुआ उहे खणी जल्दी हिनखे टरकाए खणी आहे त खणी कढी वञो, हींअर झेड़ो वधे थो ऐं बनु हाशिम बि सभु गॾु था थियनि ऐं असांजो पीउ जी ग़लती आहे। सीरत इब्न हिशाम में हिते सईदना हमज़ा हिन अबू जहल खे एॾियूं गारियूं ॾिनियूं, एॾियूं गारियूं ॾिनी, चई थो पीउ जो पुटु रहंदो हिते बीह मां तोखे मां हिते ॾिसां थो। ॾिसो न अबू जहल सरदार हो पंहिंजे क़ौम में ऐं वॾी ताक़त वारो हो, ऐं पर ॾिसो न हमज़ा जे अॻियां कुझु बि लफ़्ज़ बि न पियो चई सघे। ऐं हुननि सभिनि जेके हुननि जा माइट अबू जहल जा पुट पोटा हुए सभई हुननि खे खणी ऐं जल्दी खणी विया ऐं घर खणी वियसि त हिन जो रतु कोन पियो बीहे। ऐं हिते सईदना हमज़ा वियो घर, उनखे बि माण्हू पंहिंजा जेके वठी विया घर त हल झेड़ो थो न थिए, वॾी ॻाल्हि वॾी न थी वञे, त घर में वठी वियुसि सईदना हमज़ा। पोइ पाण पंहिंजी रिवायत करे थो त मां घर में वियुसि त मूं चयो त मां हिननि खे चयो माण्हुनि जे अॻियां, सईदना हमज़ा पंहिंजे पाण खे पियो ॻाल्हाए त मां माण्हुनि खे चयो त मां अला दीन मुहम्मद, मां मुहम्मद जे दीन ते आहियां, ऐं मां त मूंखे त ख़बर कान्हे हिन जो दीन छा आहे या कीअं। कावड़ में ईअं चई, कावड़ में त हुन वेही सॼी राति अलाह खे सतायो त या अलाह जे दीन मुहम्मद सच आहे त मूंखे उहो हिदायत ॾे, इहो सॼी राति चई। त हुन सुबुह थियो, हुनजी दिलि में सफ़ा रोशनी पइजी वई सईदना हमज़ा ऐं नबी करीम खे ॻोल्हे ऐं चयईंसि मूंखे कलमो पढ़ा, अॼु मूंखे कलमो पढ़ा। त ॾिसो त उहो हाणे हिकिड़ी मुस्लमाननि जो हिकिड़ो वॾो दिलेर वॾो सरदार मके जो मुस्लमान थियो ऐं नबी करीम सां गॾु थी वियो। त हाणे हिते मुस्लमाननि जी कुझु ताक़त वधी, सईदना हमज़ा जे अॻियां केरु न बीह सघंदो मके में। त हाणे इहो मुस्लमान थियो त मुस्लमाननि खे कुझु इज़त थी, अलाह जा फतह अचनि पिया, नबी करीम तकलीफ़ूं ॾिठियूं। त हाणे हिते छा थियो, हाणे वरी अचे पियो अलाह जे तरफ़ां। हिते ॾिसो अलाह जो जेॾीमहिल फतह थो थिए त हर शइ अचे थी। छहीं तारीख़ ज़ुल्हिज्जा जी, यानी अञा 3 ॾींहं थिया सईदना हमज़ा जो मुस्लमान थियो त हज़रत उमर वॾो दिलेर हूंदो हो, मके जे पासे में रहंदो हो, ॾाचियूं चारींदो हो, उनखे ख़बर पई त सईदना हमज़ा मुस्लमान थियो आहे। हुनखे ॾाढो दिलि में धकु लॻो, ॾाढो वॾो दिलेर हूंदो पर सईदना हमज़ा खां नंढो हूंदो, पर उनखे जॾहिं इहा ख़बर पई त हमज़ा बि मुस्लमान थियो त इहा होॾां ॿाहिराड़ी ॾाचियूं छॾे ऐं आयो मके में, मां ॾिसां इहा ख़बर सही आहे या न। मके में आयो त ॾिठईं त माण्हू रुॻो बि था ॻाल्हियूं कनि, हमज़ा मुस्लमान थियो, हमज़ा साबित थियो, यानी दीन छॾे वियो अबनि ॾाॾनि जो। हाणे इहो ॻाल्हियूं ॿुधंदो पियो वञे। 6 ज़ुल्हिज्जा जे तारीख़ हिते नबी करीम दुआ घुरी, अलाह ताला इहा रिवायत आहे ताला इब्न मसऊद जी रिवायत आहे, चई त नबी करीम दुआ घुरी अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम बि अहब्बिर रजुलैनि इलैक, या अलाह ॿिनि जेके मुस्लमान जेके ॿिन्हिनि जा अमर नालो हो उमर, उन्हनि मां जेको प्यारो हुजे उनखे इस्लाम क़बूल, बि उमर इब्न ख़त्ताब ऐं बि अबी जहल, या अलाह यानी जा अबू जहल खे मुस्लमान कर या हज़रत उमर खे इब्न हिशाम, छो जो इहे ॿई ताक़त वारा हुआ मके में। त नबी करीम दुआ इहा घुरी त अलाह सां क़बूल कई, हज़रत उमर खे इहा दुआ लॻी। हिते हज़रत उमर जंग में ॿाहिरि रहंदो, ॾाचियूं चारींदो हो त मुस्लमाननि जूं ॻाल्हियूं पुछंदो ईंदो, माण्हू ॿुधाईंदा हुआसीं मुस्लमान हीअं था कनि, त हुनखे दिलि में लॻंदी त यार हीअ ॻाल्हियूं त भलियूं था कनि, पर हीअ अबनि ॾाॾनि जो दीन छो था छॾनि। हिते पंहिंजे हज़रत उमर उन टाइम में ॿाहिरि जेके हिन जा नौकर चाकर ग़ुलाम, उहे बि उन्हनि खे बि ॾाढो अज़ाब ॾींदो हो, कुटींदो हो त तव्हां अबनि ॾाॾनि जो दीन छो था छॾियो। पर वरी हुननि जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदो हो त चवंदो यार तव्हांजूं ॻाल्हियूं त भलियूं आहिनि। हुननि खे हज़रत उमर हिकिड़ी उन्हनि खे चवंदो, तव्हां केतिरो तव्हांखे असीं कुटियूं था, अज़ाब था ॾियूं, डप था ॾियूं, तव्हां पंहिंजो दीन छो नथा छॾियो, तव्हांजी दीन में आहे छा जो तव्हांजो इहो अक़ीदो तव्हांजे दिलि में थी वियो आहे। हिते राति थी वियसि, पंहिंजे मोटी कोन सघियो पंहिंजे घर उमर इब्न ख़त्ताब, त काबतुल्लाह जे भरिसां वेठो हुजे, ऊंद हुजे सफ़ा, त नबी करीम आयो ऐं तवाफ़ कयईं, वरी तहजुद शुरू कई। त नबी करीम हिते नमाज़ जंहिंमहिल शुरू कई त सूरत अल-हाक़ा पढ़ी, सूरत अल-हाक़ा जे तहजुद में पढ़ी, नबी करीम वॾे आवाज़ में पढ़ंदो हो त हज़रत उमर ॿुधे पियो
ऐं हुनखे वॾो अजब पियो लॻे त मतिलबु एॾो लफ़्ज़ एॾा ही त असांजे अरबनि में बि अरबी आहे, पर हीअ जेके ॻाल्हि करे थो या हीअ जेके लफ़्ज़ कढे थो इहा जहिड़ी तहिड़ी न आहे। त हुन पंहिंजे पाण दिलि में चई त यार हीअ ॻाल्हाइणु जेको हीअ चए बि थो मोहम्मद हीअ त पंहिंजे तरफ़ां कोन हूंदुसि। हिते जिन महिल आयत इन ते पहुतो इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम वमा हुव बिक़ौलि शाइर क़लीलन मा तुअमिनून। अल्लाह ताला हिते सूरत में चए थो इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम, अल्लाह इहे रसूल जो चवणु जेको तव्हां ॿुधो था इहो अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं छो नथा इन खे तव्हां मञो। बिक़ौलि शाइर ही को शेर न आहे, क़लीलन मा तव्हां मञण वारा जेके तव्हां मां थोरा आहिनि। इहा सूरत अल-हक़ मां हज़रत उमर लिकी ॿुधे पियो। हिते हज़रत उमर चयो त ही काहिन आहे, यानी जादूगर अलाए छा। त वरी हिते आयत पढ़ी वला बिक़ौलि काहिन, अलाह जी आयत आहे ही काहिन बि न आहे, क़लीलन मा तदक्करून। हिते अलाह ताला क़ुर में चए थो त ही काहिन बि न आहे, तव्हां मञो न या न मञो, ही अलाह जा तंज़ील मिन रब्बिल आलमीन, अलाह जे तरफ़ां ही आयतूं थियूं लहनि। हीअ रिवायत इब्न इसहाक़ चए थो त हिते हज़रत उमर चयो त उन टाइम में मूंखे दिलि में सियाणो माण्हू इहे जे लफ़्ज़ इहे आयतूं ॿुधाई त उन टाइम में हिन जे दिलि में इस्लाम दाख़िल थियो। हज़रत उमर दिलेर हो ऐं उन टाइम में सफ़ा कड़क काफ़िर हो त पको हो त पंहिंजो दीन कीअं छॾे। ऐं हुन यानी हुन माण्हू बि खिलू कंदा, सभु शइ खे ॾिसे पियो त मां छा कयां। हिते हिन खे दिलि में बि इहो थकावट बि हुई त असांजो दीन अॿनि ॾाॾनि जो सॼो कूड़ आहे। अचे ही मोहम्मद हींअर असांजे दीन मटाए थो, हाणे हू बनी मखज़ूम ही बनु हाशिम ही ज़ात मटिजी वई हिननि जी। त हिन हू बि ताक़त वारो हो, दिलेर हो, चई सुबुह थिए त मां हिन मोहम्मद खे ॾिसां थो, जा ही जा मां, भला मूंखे मारे छॾींदा न बनु हाशिम, ठीकु आहे ख़ैरु आहे, भला हिकिड़ो माण्हू हिकिड़े सां मोह, हीउ फितनो मके मां ख़तमु थी वञे। सुबुह सां हिन तरार कढी ऐं सिधो वियो वञे पियो नबी करीम खे ॻोल्हण त बसि मां हिनखे मारियां। त हिते हिकिड़ो माण्हू मिलियुसि वाट ते, नईम बिन अब्दुल्लाह बिन नहाम अल अदवी, इहो जेको न इन सां मिलियो, इन खे चई केॾे थो वञी। इहो ॿियो ज़ात जो हो, इहो बनी ज़ुहरा मां हो ऐं इहो सियाणो माण्हू हो ऐं मुस्लमान हो, लिकाए पियो पंहिंजो इस्लाम। हिते हिनखे इहो सैयदना नईम मिलियो, हिनखे चईंसि केॾे थो वञी उमर, अईन तअमिद या उमर, चई केॾे थो वञी। चई त उन चयसि उरीदु अन अक़्तुल मुहम्मदन, मां मुहम्मद खे मारण थो वञा। त हुन वरी डपनुसि त तोखे बनु हाशिम छॾींदा, बनु हाशिम ताक़त वारा आहिनि, तोखे कोन छॾींदा। हिते ही सैयदना नईम हज़रत उमर खे डिॼारे पियो, चईंसि त तूं इहो कमु न कर ऐं ही बनु हाशिम तोखे कोन छॾींदा, ऐं बनी ज़ोहरा जेके जंहिं मां ही क़बीलो उहे बि तोखे कोन छॾींदा, छो जो उन्हनि जो बि हिननि सां ॿधी थियल आहे। हिते बि सैयदना नईम चयुसि कैफ़ तअमन बनी हाशिम, उहो बनी ज़ोहरा इन्हनि जी ॿधी थियल आहे, असां मां को माण्हू मरंदो त असीं सभु गॾु विढ़ंदासीं उन सां। तव्हां जेके हो बनी इहे जेके तव्हां उन्हनि में त पोइ जहिड़ो घणो थी वेंदो, ऐं इहो न करो उमर, इहो कमु ग़लति अथई। त हुनखे यानी कोशिशि पियो करे त इन कम खां छॾायांसि। हुन हज़रत उमर हुनखे सैयदना नईम खे चयो, नईम बिन अब्दुल्लाह, हुनखे चईं अराक क़द सबअत, लॻे थो त तूं बि हिननि जे दीन ते थी वियो आहीं, तूं बि पंहिंजो अॿनि ॾाॾनि जो दीन छॾे ॾिनो आहे। त सैयदना नईम चयुसि अजीब, मूंखे थो चईं त हिन तूं पंहिंजे अॿनि ॾाॾनि जो दीन छॾियो आहे, तूं पंहिंजी भेण खे त वञी ॾिस, उनज़ुर इला उख़्तिक व ख़तनिक, तूं पंहिंजो मुड़ुसु पंहिंजे भेण खे ॾिसो ऐं उनजो मुड़ुसु, उनखे वञी ॾिसो, इहो सभई हिननि दीन मटाए छॾियो अथई, पोइ मूंखे थो चई। हिते सैयदना उमर सफ़ा उनखे बाह लॻी वई ऐं तरार जेके हथ में हुअसि, चई हाणे मां पंहिंजे भेण खे ऐं उनजे मुड़ुस खे मारियुसि पहिरियां, छो जेको असांजे दीन खे छॾे आहे। त हीउ जल्दी सिधो पंहिंजे भेण जे घर ॾे वियो, उते सहाबी हो ख़ब्बाब इब्न अरत, ऐं उहो हुनजी भेण खे ऐं ॿियनि खे क़ुर पढ़णु ईंदो हो। जीअं ख़बर पई त इन नईम ॾाढी कोशिशि कई, पर ॾिठईं त हीउ साईं खे मारण थो वञे ऐं उमर शर आहे, ताक़त वारो आहे, कुझु हर शइ करे सघे थो। हुनखे चईं त तूं एतिरो दिलि हणे पंहिंजी भेण खे वञी सम्झा, ऐं उनजो मुड़ुसु उहे मुस्लमान थिया अथई, उहे ही दीन छॾे आहिनि। हुनखे कावड़ लॻी, सिधो वियो भेण जे घर ॾे, ऐं दर ते पहुतो त उते ख़ब्बाब सहाबी हो, उहो हुनखे हिनजी भेण खे, हज़रत उमर जी भेण फातिमा, उनखे उनजे मुड़ुस खे क़ुर पियो पढ़ाए, सूरत ताहा, हिते आवाज़ु ॿाहिरां ॿुधाई, ताहा मा अंज़लना अलैका, हिनखे क़ुर ॿुधाई, अचे दर खे ज़ोर सां धमकियूं ॾिनई, खड़कायईं
त हुन जेको ख़ब्बाब खे फ़ातिमा ऐं उनजो मुड़ुसु जेको उनखे लिकाए छॾियनि जल्दी ऐं लिकाए छॾियसि घर में। ऐं हिन भेण फ़ातिमा चयो त हीउ पक हीउ मुंहिंजो भाउ जो आवाज़ु आहे, इहो असांखे वणंदो अलाए छा। सो हिन जो मुड़ुसु जेको उन दरवाज़ो खोलियो, हिन खे चई त इहो केरु बि तव्हांखे क़ुर पढ़ाए। हिन चयुसि केरु कोन्हे। चई न, मां ॿुधी ॿाहिरां समिअतुल हई न, मां हीअ खड़का जेके आवाज़ ॿुधां पियो, इहे जेको मुहम्मद पढ़ंदो आहे क़ुर, उहो तव्हां हिते पढ़ो पिया, ऐं ॿुधायो केरु तव्हांखे पढ़ाए पियो। त हुननि खे चई त तव्हां लॻे थो, यानी भेण खे ऐं भेण जे मुड़ुस खे, तव्हां बि अबनि ॾाॾनि जो दीन छॾियो अलाए छा। त हुन जे मुड़ुस खे, भेण जे मुड़ुस खे थेलो ॾिनई त उहो वञी किरियो। त वरी हिन जी भेण उनखे उथारियो वञी, ऐं भेण दिलेर हुई हज़रत उमर जी, उन वञी पंहिंजे भाउ खे गले में वरितो ऐं हुनखे ॾाढो लोॾी। चई त तूं अञा सम्झी कोन थो, हक़ जो दीन आहे, हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे, हिनखे छो थो मारी। ते हज़रत उमर हिनखे अहिड़ो थप हयो जो हिन फ़ातिमा जेकी हज़रत उमर जी भेण, खे नासुनि मां रतु निकिरी पियो। छो जो हिनखे अहिड़ो थक हुई जो पंहिंजे मुड़ुस जे मथां वञी किरी। फ़शज्जहा फ़क़ालत वहिय गाज़िबा या उमर इन कान अल हक़ फ़ी ग़ैर दीनिक। जे या उमर तूं हक़ तो वटि न हुजे त क़बूल कोन कंदे, तूं त सियाणो माण्हू आहीं। असीं मुस्लमान हूं, असीं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूल, असीं मुस्लमान थियासीं। हाणे उमर तूं सोच, जे हक़ आहे त हक़ खे क़बूल कर न। ते पंहिंजे भेण खे ॾिठईं त रतु ॻड़ेसि पियो, ऐं हुनखे चई त जेको छा थिए इहो किताबु जेको तव्हां पढ़ो था मूंखे ॾियो, ऐं क़ुर जा काग़ज़ जेके हूंदा उन्हनि जे हथ में। हुन चयुसि न, तूं पलीत अथई, मां तोखे कोन ईंदसि, ऐं कीअं तोखे ॼां मां क़ुर जा इहे जेके लिखियल आहिनि अखर। यानी हिन दिलि में थोरो रहम थियो, मां पंहिंजे भेण खे मारियो, उन मुड़ुस खे बि मारियो। हिनजी भेण फ़ातिमा, हिते हिनजी भेण फ़ातिमा चयुसि इनके इम्रो नजिस, तूं पलीत आहीं, ऐं हिन क़ुर खे ला यमस्सुहु इल्लल मुतहरून, जे चाहीं थो त हीउ मां तोखे ॼां त तूं पढ़ी वञ अंदरि ऐं विझी आहे पाणी नाया जान ते, पाक थी आहे त पोइ मां तोखे ॼां थी त हीउ क़ुर। पोइ वञी वितो उते, पाणी न आयो त हिनखे ॾिनई त हीउ ॾिठो, इन में छा लिखियलु हो, बिस्मिल्लाह रहमान रहीम। त हिन जो इहो पढ़ियो त हीउ सूरत ताहा जी शुरूआति हुजे। त हिन जिन में चढ़ियो इन्ननी अना अल्लाहु ला इलाहा इल्ला अना फ़अबुदनी व अक़िमिस सलात लिज़िक्री। आयतूं जिन में पढ़ी त हीउ अलाह जो कलाम जेको आहे न, हुननि जे दिलि में अंदरि पियो लॻे। त हिन खे त वॾो असरु थियो। चई त हीउ छा आहे, हीउ त जहिड़े तहिड़े ॻाल्हाइणु न आहे। हिते जेॾीमहिल हिन खे इहो क़ुर जो असरु थियो त ख़ब्बाब लिको वेठो हो, सहाबी कमज़ोर हूंदो, नौकर हूंदो, त उहो निकितो ऐं उमर खे अचे चई त या उमर, मूं नबी करीम खे ॿुधी दुआ पियो करे काबतला वटि त अलाह ताला मूंखे ॿिनि उमरनि मां हिकिड़ो उमर ॾे। सो मुंहिंजे ख़्याल में त उहो उमर तूं हई, छो अबू जहल उनजो बि अमरो नालो, हिन जो बि अमरो, त चईंसि त लॻे थो त तूं हई, अलाह कंदो त तोखे इहे शरफ़ मिलंदो। हिते हज़रत उमर पंहिंजी तरार खईं ऐं जल्दी निकितो साईं खे ॻोल्हण जे लाइ। हाणे वञे पियो साईं खे यानी मिलणु ऐं इस्लाम क़बूल करणु, पर माण्हू त ड्रिजनि पिया। हीअ जो तरार खणी निकितो वञी उते जेको हिकिड़े घर में साईं उते माण्हुनि खे तबलीग कंदो हो, त उते जंहिंमहिल पहुतो त उते दर ज़ोर सां खड़कायईं त माण्हू जेके साहिब अंदरि वेठा हुन गिड़खियुनि मां ॾिठो त हीउ उमर आहे। नबी करीम खे चवनि या रसूलल्लाह, हीउ उमर आहे ऐं तरार हथ में अथसि, ऐं अलाह साईं ख़ैरु करे। हिते सईदना हमज़ा वेठो, सहाबी डिॼी विया त मतिलबु साईं खे तकलीफ़ ॾिए ऐं सभु कमज़ोर आहे। सईदना हमज़ा उथियो, जल्दी मुस्लमान थियो, 3 ॾींहं थियासीं। उन चयो या रसूलल्लाह तूं परे थी, मां हिनखे पाणी में हुजां थो, उमर छा थींदो आहे। हिते सईदना हमज़ा चयो त परे थियो, दर मां पाणी खोलियां थो, जे शर जे लाइ आयो आहे त मूंखां कोन बचंदो अॼु। चई त जे शर जे लाइ आयो आहे त मूंखां न बचंदो अॼु, दर खोलियो मां ॾिसांसि थो। पर जे ॿिए शइ जे लाइ आयो हुजे त पोइ असांजो भाउ आहे। त हिते हिननि सभिनी माण्हुनि खे झलियुसि त उमर तरार हथ में अथसि, नुक़सानु न करे विझे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त परे थियो, मां पाणी हिनखे मोजां थो। नबी करीम वियो, दर खोले ऐं हज़रत उमर खे गले मां वञी वरितई। चईंसि त गले मां वठी ते चईंसि या उमर, अञा कोन थो सम्झी त हीउ हक़ आहे, अञा कोन थो सम्झी। सभई माण्हू सम्झी विया, उमर तूं त सियाणो माण्हू आहीं। त हुन हिते हुनखे साईं हुनखे 2-3 लोॾा ॾिना, पर हू त इस्लाम क़बूल करणु आयो।
हुते नबी करीम चयो त अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर बिन ख़त्ताब, या अल्लाह हिन माण्हू खे मुस्लमान कर त असां हिते मके में असां निमाज़ पढ़ी सघूं, तवाफ़ करे सघूं। त हिते सभिनी, हिते हज़रत उमर चयो मां मुस्लमान थियणु आयो आहियां, त सभिनी तकबीर चई अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, छो जो ख़ुशि थिया त हाणे असांजो हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो शेर दिलेर ऐं मुस्लमान थियो। हिते मुस्लमान ॾाढो ख़ुशि थिया। हाणे मके में ॿ दिलेर हिकिड़ा वॾा सरदार क़ौम जा हुजनि ऐं दिलेर हुजनि, उहे मुस्लमान थिया। मुस्लमाननि जी इज़त थी, मुस्लमाननि जी मना ताक़त थी। ऐं हिते हज़रत उमर वञी पंहिंजी तरार खणी अबू जहल जे दर खड़कायो। अबू जहल दर ॾिठो त उमर आयो आहे, ॾाढो ख़ुशि थियो। दर खोली चईंसि उमर मां अॼु अबिक छो आहे? चई मां तोखे ॿुधाइणु आयो आहियां अबू जहल, मां त कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। त हुन दर खणी बंदि कयो। त हुन चयो क़ब्बहक अल्लाह सार, मुंहिंजो सॼो ॾींहुं ख़राबु करे छॾी। इहो यानी सुठी ख़बर हुनखे न ॿुधी। सो ॾिसो न, माण्हुनि ॿिनि मर्दनि ताक़त वारनि जे लाइ, ताक़त ज़ोर वारनि जे लाइ सईदना हमज़ा हज़रत उमर मुस्लमान थिया त सभिनि मुस्लमाननि जी इज़त थी। त रिवायत में चवनि था त पोइ मुस्लमान ख़ुशी सां निमाज़ पढ़ंदा हुआ, माण्हुनि खे चवंदा त असीं मुस्लमान आहियूं। सो इन जो किसो इंशा अल्लाह वरी पूरो कंदासीं। टाइम घणो थियो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हीअ सीरत नबी सम्झूं ऐं ॾिसो केॾियूं तकलीफ़ूं थियूं उन्हनि खे। ऐं हज़रत उमर जो इस्लाम हिते जे थियो त ॾिसो केॾो मुस्लमान ख़ुशि थिया, नबी करीम ॾाढो ख़ुशि थियो। अदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।